पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे दिलवारनि खे सिंधी भाइयुनि खे वेलकम चवंदासीं शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल में ऐं सभिनी दोस्तनि खे बहितरीनु अपडेट आऊं ॾियण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तो सांवल जेको राज़ ॿुधाए रहियो आहे चाकर ख़ान खे ॿुधण जी तकड़ आहे ऐं वॾो सांवल आहिस्ता आहिस्ता ॻंढूं खोलींदो पियो वञे। हिकु मन अगरि ॿुधाए त तुंहिंजो दुश्मन चाकर इहो जाबर आहे या रुंडो आहे त हिते इतबार न कंदो चाकर ख़ान। इन जे करे सांवल वॾी होशियारी सां आहिस्ता आहिस्ता हुनजे ज़हन में उहा ॻाल्हि विहारे रहियो आहे त हीअं थियो हुयो हूं थियो हुयो, वॾे सां हीअं चयो, फलाणो चौकीदार हुयो, जाबर चौकीदार। चवंदा न जिते हिंदवाणनि जी वाड़ी ऐं उते वरी गिदड़ पहिरेदार ऐं ईअं जाबर जो इश्क बि उन हवेली में ऐं पहिरेदार बि वॾे सां उन खे पियायो ऐं कमु बि अहिड़े हिसाब सां किटली थियो ऐं आहिस्ता आहिस्ता सांवल जेको आहे सॼियूं ॻंढियूं खोले चाकर खे ॿुधाईंदो ऐं चाकर खे अंदाज़ो लॻी वेंदो त सांवल कुझु न कुझु पंहिंजे हथु सही आहे, मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे घर में आहिनि। पोइ उते उनखे ॻोल्हण जी कोशिशि कंदो। फ़िलहालु इन शइ खे हलंदे हलंदे घटि में घटि 20-25 एपिसोड लॻी वेंदा तेसीं ताईं कहाणी ईअं आहिस्ता आहिस्ता पई हलंदी।